तकरारी कैनाल खिलाफ वकीलन जो बबोले बाईपास से चौथे ॾींहुं बि धरणो जारी। सियासी समाजी मज़हबी जमायतनि अदीबनि मुख़्तलिफ़ तबक़नि सां तालुक़ रखंदड़ धुरियुनि जे काफ़िलनि जी सूरत में शिरकत। बबोले बाईपास पटां कैनाल समूरा नामंज़ूर जे नारनि जी गूंज। वफ़ाक़ सिंधु दरिया खे पाइपलाइन जियां वहाइणु चाहे थो। सिंधुअ खे पाइपलाइन थियणु न ॾींदासीं। हमलनि खां डिॼण वारा न आहियूं। जेसीं ताईं वफ़ाक़ कैनाल वारो मंसूबो वापसि न वठंदो तेसीं ताईं घर न वेंदासीं। अॼु गॾिजाणी बाद वधीक सख़्त फ़ैसिलनि जो ऐलान कयो वेंदो। बबोले धरणे जी अॻुवाणी कंदड़ कराची बार जे सदर आमिर वड़ाइच जो ख़िताब। धरणे सबबि मुल्क जे उतरनि इलाइक़नि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक गुज़िरियल 4 ॾींहनि खां बंदि। सामान सां भरियल हज़ारे गाड़ियूं क़ौमी शाहराह ते बीठल। सिंध जे पाणीअ ते धाड़े ख़िलाफ़ तहरीक तेज़ थी वई। कराची हैदराबाद में पुरखास शहीद बेनज़ीराबाद सखर लाड़कान डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरना रैलियूं। ड्रखण में शहरनि उस्तादनि जस्कम जे सॾ ते शटरबंद हड़ताल। शिकारपुर रतोदेरो इंडस हाईवे ते एहतिजाजी धरणो। रोड ब्लॉक ठॾे वेझो दौला दरिया पुल ते सॾायल मुशाइरो एहतिजाजी मेड़ाके में तब्दील थी वियो। समूरा कैनाल नामंसूर जा नारा हाला शेख भिड़कियो टंडो रहीम खान शहदादपुर मदेजी समेत ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा ऐं रैलियूं कढी वियूं। तकरारी कैनाल ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल जे सॾ ते सॼे सूबे में वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकाट। वकील अदालत में पेश न थिया। कराची जे सिटी कोर्ट में वकीलनि पारां एहतिजाजी रैली कढी वई। अॻुवाननि जो चवणु आहे त सिंधु दरिया ते धाड़ो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस मंसूर अली शाह वक़्ती चीफ जस्टिस जे उहिदे जो हलफ़ खणी वरितो। सीनियर जज जस्टिस मुनीब अख्तर जस्टिस मंसूर अली शाह खे हलफ़ खणायो। जस्टिस चीफ जस्टिस याया आफरीदी चीन जे दौरे ते मौजूदु आहे, जिते हू शंघाई सहकार तंज़ीम जे अदालती कॉन्फ्रेंस में वफ़द जी क़यादत करे रहियो आहे। SCO अदालती कॉन्फ्रेंस में सुभाणे खां 26 अप्रैल ताईं चीन जे शहर हांगझो में मुनक़िद थींदी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पोलियो खां बचाव वारी मुहिम जो इफ़्तिताह करे छॾियो। वॾे वज़ीर ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा प्यारे अॼु खां 27 अप्रैल ताईं जारी रहंदड़ मुहिम जो इफ़्तिताह कयो। इफ़्तिताही तक़रीब में सिहत वारी वज़ीर डॉक्टर हज़रा चचू ऐं ॿिया शरीक हुआ। वॾे वज़ीर जो चवणु आहे त पोलियो जो को बि इलाज न आहे, सिर्फ़ वैक्सीन ई माज़ूरीअ खां बचाए सघे थी। बार बार पोलियो वैक्सीन जा फुड़ा पियारण सां को नुक़सान न आहे, पर ॿार खे वधीक तहफ़ुज़ मिले थो। पाकिस्तान ऐं रवांडा लाॻापनि में अहम अॻभराई सीड़पकारी समेत ॿियनि मुफ़ाहमती याददाश्तनामनि ते सहियूं। रवांडा जे परॾेही वज़ीर ओलिवर जेन पैट्रिक जे नाइब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक डार सां मुलाक़ात। इसहाक डार जो चवणु आहे त पाकिस्तान रवांडा सां लाॻापनि खे अहमियत ॾिए थो। ॿई मुल्क ॿतरफ़ी लाॻापनि ऐं सहकार खे वधाइण लाइ पुरअज़म आहिनि। पाकिस्तान टेक्सटाइल चांवर समेत ॿियनि शयुनि जे एक्सपोर्ट में आलमी सुञाणप रखे थो। पाकिस्तान रवांडा जी शयुनि लाइ पुरकशिश मंडी आहे। पाकिस्तान रवांडा जी तरक़ी कंदड़ मईशत में अहम किरदारु अदा करे सघे थो। रवांडा जे परॾेही वज़ीर चयो त पाकिस्तानी हम मनसब इसहाक डार सां हाकारी ॻाल्हि ॿोल थी। पाकिस्तान सां आला सतह जे ख़्यालनि जी ॾे वठि लाइ पुरअज़म आहियूं। आला सतही ख़्यालनि जी ॾे वठि सां ॿतरफ़ा लाॻापा वधीक मज़बूत थींदा। कराची में सामुंडी हवाऊं मुअतल। अॼु बि गर्मी पदे 41 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुचण जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि कराची में 23 अप्रैल ताईं हीट वेव जो इम्कान बरक़रार रही सघे थो। कराची शहर में अॼु बि गैरफाल सामुंडी हवाउनि ऐं बलोचिस्तान जे गर्म हवाउनि सबबि मौसम शदीद गरम रहण जो इम्कान आहे। वधि खां वधि गर्मी पद 39 खां 41 डिग्री सेंटीग्रेड रहण जो इम्कान आहे। मौसमियाती माहिरनि पारां शहरनि खे गैर ज़रूरी तौर ते घरनि मां ॿाहिरि न निकिरण जो मशवरो। सऊदी अरब में उम्रे जी अदायगी लाइ वेंदड़ पाकिस्तानियुनि जी बस सां हादसो। 3 औरतुनि समेत 5 ॼणा अजल जो शिकार, केतिरा ई ज़ख़्मी। उम्रे लाइ वियल पाकिस्तानियुनि जी बस अलबदर खां मदीने शरीफ़ वेंदे ट्रालर सां टकराइजी वई। लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे भरपासे जी अस्पताल में मुंतक़िल कयो वियो। हयाती विञाइंदड़नि जो तालुक़ भावलनगर सां आहे। उम्मीद आहे त रूस ऐं यूक्रेन हलंदड़ हफ़्ते अमन मुआइदो करे वठंदा। मुआइदे खां पोइ ॿई मुल्क अमेरिका सां वापार करणु शुरू कंदा। मुआइदो थियण ते ई ॿई मुल्क तरक़ी कंदा ऐं दौलत कमाईंदा। खोड़ आलमी अॻुवान टैरिफ रिलीफ घुरण आया आहिनि। दुनिया खे ख़बर आहे त असां
संजीदा आहियूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो बयान चवे थो दुनिया के अमरीका सां वापार में ॾहाकनि जी ग़लतियुनि खे ठीक करणो पवंदो। असां अमरीका खे नए सिर अॾे रहिया आहियूं, मुल्क खे ॿीहर अज़ीम बणाईंदासीं। यूक्रेनी सदर ज़ेलेंस्की चवे थो रूस ईस्टर जे जंग बंदी जो ऐलान करे हमला जारी रखिया। रूसी सदर दुनिया खे धोखो ॾियण लाइ हमला रोकण जो ऐलान कयो। रूस 56 ड्रोन हमला कया, जिन मां दिफ़ाई निज़ाम केतिराई हमला रोकिया। यमन की राजधानी सना ते अमरीकी फ़िज़ाई हमलो 12 ॼणा मारिजी विया, 30 ज़ख़्मी। फौजी अक्सरती तंजीम अंसारुल्लाह मूजिब अमरीकी जहाज़नि फरवा डिस्ट्रिक्ट में मार्कीट ऐं रिहायशी इलाइक़नि खे निशानो बणायो। खमीस ते हमले में पिण 80 ॼणा मारिजी विया, 150 ज़ख़्मी थिया हुआ।